छॾींदासीं बाक़ी गाॾियूं रस्तनि ते बीहारी बीठाऊं शहर ॿाहिरि निकिरूं था कहिड़ो असां शहर में अचूं था। पैसा वठी छॾनि था वञो लोड कयो निकिरण चाहे लॉकडाउन आहे हीअं 5-6 खां पोइ गाॾियूं न छॾींदासीं। पुलिस वारा वठनि था ओॾो चौकी वारा वठनि था घणा पैसा वठनि था 100 वठनि था 200 वठनि था बस टॉर्चर कनि था शहर में हलो न आहे लोडिंग जो पैसो ॾे त हलो आहे हाणे छा था चवनि नथा छॾनि हाणे चए न छॾिया एसपी साहब जो ऑर्डर आहे त 5 बजे थियो गाॾी लोड वारा बि बीहारियो होॾे वारा बीहारियो न छॾियो। सर सॼो ॾींहुं बी सब्जी मंडीअ में गर्मीअ में होॾो अची पैसा वरिता आहिनि हाणे वापसीअ जे लाइ चवनि था त लॉकडाउन आहे दुनिया परेशान आहे सब्जी मंडी वारा टाइम वारा गाॾियूं बीजी विया आहिनि हाणे असां काॾे वञूं हिन इलाइक़े जा आहियूं ख़ाली बाईपास असांखे निकिरणो आहे बसि। बाबा हिन था छॾनि असांखे ख़्वार करे छॾियो हस्कारी बि हिते बीहाए छॾनि त टाइम ज़ाया कंदा गाॾियुनि जो ॿियो न उतो अंदरि अचण वारनि खे तव्हां रोकियो ॿाहिरि वञण कहिड़ो असां गुनाह असां त शहर छॾियूं वञूं था न तव्हां इहे सब्जी खणी आया वापसि गाॾियूं नथा छॾनि न सर हाणे सब्जी ख़राब थी वेंदी मुंहिंजी पंहिंजी मर्ज़ आहे मुंहिंजी सब्जी लोड चल ॻाल्हाइनि था धमकियूं था ॾियनि बाबा असां न छॾींदासीं तव्हांखे इन जे छा था चवनि केरु थो रस्तो न ॾींदासीं असां बंदि कयो आहे रस्तो काॾे तव्हां मंडीअ लॉकडाउन आहे 5 बजे तोणी लॉकडाउन ते असां गाॾियूं न छॾींदासीं इन जे करे ट्रांसपोर्ट जे करे त बाबा असां हिन गाॾी छॾनि न असां 300 रुपया वठंदा आहिनि बाबा असां ॾींदा आहियूं अॼु गाॾी वारा 300 रुपया हर गाॾी वारनि खां वठंदा आहिनि बाबा असां ग़रीब वञूं काॾे भला बचड़े वारा ऑफिसर आहिनि उन्हनि जे लाइ लॉकडाउन न आहे मोटरसाइकिल वारा अचनि वञनि था उन्हनि जे लॉकडाउन न आहे वॾे गाॾी खे बीहारे उन्हनि खां पैसा वठनि था पोइ छॾनि था इन में लॉकडाउन ख़तमु था कनि। 5 बजे खां पोइ असां लॉकडाउन आहे मुकमल कंहिं क़िस्म जी गाॾी खे हलो न आहे हिकिड़ो कलाकु ॿ खे मिलियलु हूंदो आहे सब्जी वारनि खे सॼो मिलियलु हूंदो आहे इहे अॼु वही वञनि थियूं पर इहे बंदि थियल आहिनि सुभाणे खां नहीं थियूं इहे खां पोइ लॉकडाउन आहे छॾिणो ई न आहे वापसी जो रस्तो बि न आहे बाबा टाइम मिलियल आहे न सब्जी खे सुबुह सां इन थियनि थियूं आउट थियनि थियूं हाणे हे टाइम आहे जो इहो चवणो हो त असांखे मथां को सख़्ती आहे हुकुम थियल आहे त 5 खां पोइ असां गाॾियूं न आहिनि छॾणियूं पोइ भली उहे ख़ाली हुजनि लोडर हुजनि उहे असांखे न आहिनि छॾणियूं। कैमरा टीम सां गॾु नूर अहमद अब्बासी सगारो आवाज़ लाड़काणा।